बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे ख़बर आहे त असां सिंधी 5वीं क्लास जो पढ़ूं पिया। पोएं लेक्चर में असां सबक ॿियों पोरे जी अहमियत, जेको असां आसान सम्झाणी सां गॾु एक्सरसाइज सां गॾु पढ़ियोसीं। अॼु जेको असां पढ़ंदासीं उहो पढ़ंदासीं सबक टियों, नात। बहितरीन आवाज़ में ही नात पढ़ंदासीं ऐं सम्झाणी ऐं एक्सरसाइज सां गॾु पढ़ंदासीं। जेकॾहिं चैनल में नवां आहियो त चैनल खे लाइक सब्सक्राइब लाज़मी कयो। ऐं हाणे असां जेको आहे सबक टियों नात जेका स्टार्ट पिया कयूं। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई। कॾहिं कंहिं सां अदावत हुई न कंहिंजे लाइ नफ़रत हुई, मोहम्मद जे नज़र में हर बशर जे लाइ इज़त हुई। ककर वांगुरु वसायो में जंहिं पंहिंजे मरुवत जो, बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते इनायत हुई। नज़र में सोच में गुफ़्तार में किरदार में जंहिंजे अज़ल खां ता अब्द क़ाइम रहण वारी हक़ीक़त हुई। उते माहौल पैदा थियो मोहब्बत जो, अख़ुवत जो, जिते वेछा ई वेछा हुआ, जिते नफ़रत ई नफ़रत। जेको बैत असां पढ़ियोसीं, इहो बैत जेको लिखियलु हो अब्दुल हलीम जोश जो लिखियलु हो। ॿियो जेको नात हो, नात जी माना हूंदी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारा में जेका बैत चयल हुजे तंहिंखे नात चइबो आहे। हमद जेका हूंदी आहे उहा अलाह साईं जी सारा में चयल हुजे त उनखे हमद चइबो आहे। हाणे असां हिन सबक जा जेका मश्क आहे उहो हल कंदासीं। पहिरियों आहे अलिफ़ लाइ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, हिन नज़म में कंहिंजी तारीफ़ कई वई आहे? शाइर हिन नज़म में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई वई आहे। सवाल नंबर ॿियो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाखाण शाइर कहिड़नि लफ़्ज़नि में बयानु कई आहे? हिन जो जवाब त शाइर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाखाण हिननि लफ़्ज़नि में कई आहे त सदाकत जंहिंजी सीरत हुई ऐं सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई। ऐं हिन खां पोइ आहे सवाल नंबर टियों। सवाल नंबर टे में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पैदा थियण खां अॻु दुनिया जी कहिड़ी हालत हुई? हिन जो जवाब आहे त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैदा थियण खां अॻु दुनिया में नफ़रत ई नफ़रत हुई ऐं वेछा ई वेछा हुआ। ऐं उन खां पोइ चौथे नंबर सवाल में आहिनि, हिन नात मां असांखे इंसानी बराबरी लाइ कहिड़ो नसीहत मिले थो? हिन बैत मां असांखे इंसानी बराबरी ऐं मोहब्बत ऐं भाइपी जो नसीहत मिले थो। हिन खां पोइ आहे ॿिए में हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॻोल्हे लिखो। लुग़त जेको हूंदो आहे किताब जे आख़िर में हूंदो आहे। तव्हां किताब जे आख़िर में वेंदव त उन में लफ़्ज़ ऐं माना लिखियल हूंदा, जंहिंमें नवां लफ़्ज़ जेके लिखियल आहिनि। लफ़्ज़ पहिरियों आहे सदाकत। सदाकत जी जेका माना आहे सचाई। पोइ आहे इनायत जी माना आहे महिरबानी। मरुवत जी माना आहे लिहाज़। उन खां पोइ आहे अदावत माना दुश्मनी या वेर। इहे जेके हुआ लफ़्ज़ हुआ जिन्हनि जी माना जेका असां लुग़त मां असांखे ॻोल्हे लिखणी आहे। लुग़त तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो त सबक जे आख़िर में हूंदो आहे। हिन खां पोइ जीम जेको आहे, जीम में आहे त हिन नात जो मरकज़ी ख़्यालु अव्हांखे पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु कयो। हिन जो मतिलबु आहे त जेको असां नात पढ़ियोसीं उहो छाजे बारे में हो, हिन जो मरकज़ी ख़्यालु छा। उन खां पोइ आहे दाल में आहे त हेठियूं सिटूं मुकमिल करियो। जेको असां नात पढ़ियोसीं उन नात जूं जेके सिटूं आहिनि उहे असांखे मुकमिल कढिणियूं आहिनि। त सभ खां पहिरीं जेका सिट आहे उन में लिखियो मोहब्बत जंहिंजी फितरत। हाणे हीअ जेको पहिरियों असां पढ़ियो मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, त उन खां पोइ अॻियां साम्हूं जेको आहे सदाकत जंहिंजी सीरत हुई, जेको असांखे ख़ाल में लिखिणो आहे। उन खां पोइ इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई। कखर वांगुरु वसायो में, जंहिंमें वरी ख़ाल में ईंदो जंहिं पंहिंजी मरुवत जो, बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि ऐं परावनि ते इनायत हुई। इहे हुया जेके ख़ाल असां भरियासीं। हेठियां जेका लास्ट में सरगर्मी आहे हीअ नात सुर सां ॿुधायो। त हीअ बैत असांखे यादि करे सुर सां पढ़णो पवंदो। ऐं उमेदु आहे तव्हांखे इहो लेसन ऐं नात सॼो सम्झ में अची वियो हूंदो।
चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो।